मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद महेसर। उणिवीह रोबेला बीमारी जे ख़ात्मे मुहिम जे हवाले सां एसी मेहर ऑफिस में असिस्टेंट कमिश्नर मेहर गुलाम फातिमा गलो जी सरबराही में सेमिनार ऐं वॉक कयो वियो। सेमिनार ऐं वॉक में सिहत तालीम खाते जा ऑफिसरनि, सिविल सोसाइटी जा मोअज़्ज़िज़ शहरिन, मुख्तियारकार मोहम्मद असलम मक्सी, असिस्टेंट मुख्तियारकार बशीर अहमद देहर, आसिफ तुनियो, सैयद मोहम्मद शाह, डॉक्टर कुरैश डेरो, डॉक्टर मोहम्मद ईसा सोढर, तालीम खाते जा ऑफिसर शेर मोहम्मद अबड़ो, हबीबुल्ला खास कली, जफर गोरड़, जहांगीर चांडियो, पेटेल सदर, एजाज चांडियो, फरजाना सुमरो, अब्दुल्ला लाखेर, सजाद चना, न्याज डीपर, मुख्तियार खोसो, शबीर डीपर ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते असिस्टेंट कमिश्नर मेहर गुलाम फातिमा गलो ऐं ॿियनि चयो त 17 नवंबर खां 29 नवंबर ताईं उणिवीह रोबेला बीमारी जे ख़ात्मे जे हवाले सां 12 ॾींहनि जी मुहिम हलाई वेंदी, जंहिंमें 62 टीमूं मुक़रर कयूं वयूं आहिनि, जेके तालुके जे हर ॻोठ में पहुची 6 महीननि खां 5 सालनि जी उमिरि जे ॿारनि खे टुका ऐं हिक खां 5 सालनि ताईं फुड़ा पीआरिया वेंदा आहिनि। हुन चयो त तालीम खाते जा ऑफिसर, उस्ताद ऐं मीडिया जा इदारा ताउन कनि ऐं ॿारनि खे टुकड़ा हणाइण जा पाबंद रहनि। सरकारी अस्पतालुनि सां गॾु प्राइवेट अस्पतालुनि जा डॉक्टर बि पाबंद रहनि त हूअ एहतियात कनि हिन मुहिम में भरपूर सहकार कनि। हुन चयो त सिहत खाते जी टीमुनि लाइ सिक्योरिटी ऐं ट्रांसपोर्ट जा पेश ईंदड़ मसइला बि जल्द हल कया वेंदा।